Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. हाँ सिर्फ फसीहा सां प्यार कंदो आहियां, हू भी मूंखे चाहींदी आहे। वसीम, मूंखे तोसां मोहब्बत ॿुध, आई लव यू। मां पंहिंजी धीअ माहिरा जो हथ वसीम जे हथ में ॾियण लाइ तयार। मां तौकीर सां शादी करण लाइ तयार आहियां। ओ गॉड, हाणे ॿियो भाउ बि असांजे लाइ अज़ाब थी वियो। बेवफाई करण त तोखे तुंहिंजी माउ खां विरासत में मिली आहे। तुंहिंजी हिम्मत कीअं थी इन लहजे में मुंहिंजी धीअ सां पियो ॻाल्हाए? इन जो जवाब त तव्हांखे तव्हांजी पंहिंजी धीअ ॾेई सघे थी, जेका हिकु तरफ़ त मूंसां जीअण मरण जूं कसमूं खाई चुकी आहे ऐं ॿिए तरफ़ मुंहिंजे ई भाउ सां मोहबत जी दावा करे थी। तौकीर मुंहिंजो भाउ आहे, तूं उन जी ज़िंदगी सां बि खेॾी पई। मां पई खेॾां? खेॾी त तूं पियो वसीम, मूंसां ऐं मुंहिंजी भेण सां। मूंखे वो घटिया इंसान खपे, हर हाल में, जिंदा या मुर्दा। तव्हांजी धीउ खे क़त्ल करण जी कोशिश कई। छा? तो वटि फसीहा जो नंबर किथां आयो? तूं मुंहिंजी भेण जो कातिल आहे। आरफ शाह अरेस्ट थी वियो आहे। ओ इब्ते रखीस। शाह साहब, हाणे पुलिस उहो ई कंदी जेको पुलिस खे करणु खपंदो। वाकई तोखे भी मौत खां अलावा कुछ नहीं। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।